अस्सलाम वालेकुम। शहजाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। अल्लाह जे नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसलम जन फरमायो त मुसलमान सभु हिकु जिस्म जे मिसाल आहिनि। जिस्म जे कंहिं बि हिसे खे तकलीफ़ पहुचंदी त सॼो जिस्म दर्द महसूस कंदो। नाज़िम जोखे खे जीअं तकलीफ़ पहुती जेका हुन सां नाजाइज़ी थी, ज़्यादती थी, त सॼे सिंध पंहिंजे जिस्म ते दर्द महसूस कयो। इन में ज़ाहिर थियो त बेशक हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वाले वसलम जन जो पैगाम हक़ हुयो, बरहक़ हुयो। वाक़ई सभिनी सिंधी भाइरनि मुसलमाननि दर्द महसूस कयो। ॾेह तोड़े परॾेह में उन जे लाइ एहतिजाज थिया ऐं सभिनी खे तकलीफ़ पहुती। ऐं इहो ई पैगाम आहे त हाणे सिंधी क़ौम निंधण की कोन्हे। असां हर हाल में इंशा अल्लाह गॾु बीहंदासीं। अस्सलामु अलैकुम।